पबजी खेॾंदे भारतीय नौजवान जे इश्क में मुब्तला थी पंहिंजे मुड़ुस ऐं ॿारनि खे छॾे पाकिस्तान ज़रिए नेपाल ऐं पोइ भारत वेंदड़ सीमा हैदर खे नोएडा जे फैमिली कोर्ट तलब करे वरितो आहे। संदसि मुड़ुस गुलाम हैदर नोएडा जी हिक अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। पाकिस्तान में सीमा हैदर जी शादी गुलाम हैदर सां थी हुई, जंहिंमां खेसि 4 ॿार बि आहिनि। सीमा गुज़िरियल साल मई में पंहिंजे चइनि ॿारनि सां लिक छुप में भारत हली वई हुई। कुझु ॾींहं अॻु सीमा जे पाकिस्तानी मुड़ुस गुलाम हैदर हिक भारतीय वकील ज़रिए नोएडा जी फैमिली कोर्ट में दरख़्वास्त कई हुई, जंहिंमें सचिन मीना सां सीमा जी शादीअ खे चैलेंज कयो वियो हो। गुलाम हैदर जी कानूनी टीम भारतीय कानून तहत मजिस्ट्रेट खे जांच जो हुकुम ॾियण जी दरख़्वास्त कई हुई। गुलाम हैदर पंहिंजी दरख़्वास्त में पंहिंजे ॿारनि जे मज़हब तब्दील करण खे बि चैलेंज कयो आहे। संदसि दरख़्वास्त मंज़ूर थियण गुलाम हैदर लाइ वॾी कामयाबी आहे, छो त इन खां अॻु चयो पिए वियो त भारतीय अदालत गुलाम हैदर जी दरख़्वास्त न ॿुधंदी। गुलाम हैदर जे वकील मोमिन मलिक जो चवणु आहे त सीमा तलाक न वरिती हुई ऐं सचिन सां संदसि शादी दुरुस्त नाहे थी। गुलाम हैदर सभ खां अॻु पाकिस्तान जे हिक वकील अंसार बर्नीअ खां पंहिंजे ॿारनि जी तहवील में मदद लाइ राब्तो कयो हो। अंसार बर्नी भारतीय वकील अली मोमिन जूं ख़िदमतूं हासिल कयूं ऐं खेनि भारतीय अदालतुनि में कानूनी कार्रवाई करण लाइ पावर ऑफ अटॉर्नी मोकिलियो। गुलाम हैदर सऊदी अरब में कमु कंदो हो, जॾहिं त सीमा संदसि घर छॾे भारत वञी निकिती हुई।